वनानु अला ज़ालिकल मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ दिल जे मोहब्बत सां पढ़ो। अगला चाहो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व शफीअना मुहम्मदन नबील उम्मी व अला आली व सहाबी व अज़वाजी व आल बैत व बारिक व सल्लम। अल्लाह तुझे को सलामत करो। अज़द कुल मालूमिन लक दाइमन अबदा। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुझा भाइरो अजीजों दोस्तों बुजुर्गों, वाह जो करीम साईं जो असां ते पंहिंजे करम वारी नान करण फरमाई आ। नियायती रहीम साईं अजो असां ते पंहिंजे रहम वारी नज़र करण फरमाई आ। जो तां पंहिंजा कम कारियूं धंधा तिजारत दुकान कारोबार सब कुछ छे अॼु इन दिलबर जे इश्क में वेठा हो। इन कखरन ते गाह ते पलाल ते रोड ते रस्ते ते मिट्टीअ ते साए गाह ते वेहणो क़बूल कयो। अरे नहीं को अमीर को नवाब को सरदार को भोटार को अमीर नवा लइए चुए थे वदा सीटर वाला के बोते कावड़े वेठो मथे को अमीर को नवाब को सरदार नवा हर को चंदवा जे करमा के अगियो जगह मिले। पर हे अमीरन जो अमीर, हे नवाबन जो नवाब, हे सरदारन जो सरदार जो रहमत वारो कुरान कयो दीदार अॼु नहीं नहीं ठही थो। ओडी परे कोनई अनकड़ी बीनो जेनी रे अगो छडे अम्मा छडे वेंदी, हे दोस्त छडे वेंदा, हे भाई हे मित्र हे माइट हे सब छडे वेंदा। हे कुरान तेस्तानी न छडी हुई जो जेस्तानी सोन जे माला तन में न यारी हुई। पुछा थियो थी हिन जी दामन छड़ी थी। रूहानी खुराक भी थी वई, जिस्मानी खुराक भी थी वई। हाणे रूहानी खुराक जिस्म जी खुराक मानी पानी, पर रूह जी खुराक रहमत वारो कुरान। इन्ना रहमतल्लाह करीब करीब मिन
मिनल मौसमीन। मानिए कि हाणे मारो ॾिनो अथव ॾाढियां जो सुभान अल्लाह। अॼु एॾी सुभान अल्लाह चओ जो अर्श वारो रब तव्हांजे लाइ जन्नत में वणो पोखाए। अल्लाह इन्ना पानी ने हथ ना इन्ना रहमत अल्लाह करीब करीब मिनल मौसमीन। माखों पेरियो मुझो वडो भाव आश के कुरान फाज़िले नौजवान हज़रत मौलाना अब्दुल करीम चौहान साहब बुलबुले बयान, हज़रत मौलाना अब्दुल माजिद पहोर साहब आश के कुरान, हज़रत मौलाना सईद अहमद बुरोई साहब अगमे पोता वो इलाज क्या मान माखे वञणो अॻिते हो बोड़े आए त कयूं अल्लाह कनो उहे बि ना क़ुरान पाक पढ़ंदा जो रब जी रहमत जो वड थोरो कीअं वसी पवंदो। ओ पौड़ो साहब अॼु तव्हांजा कलब हिन क़ुरान मजीद जे रहमत वारे पाणीअ सां जो धोपी पोपी साफ़ थी पवंदा। मज़ो हिन में आनो छा रखियो आहे दुनिया में। अॼु आयूं सुबह न हूंदासीं अल्लाह जो नालो अथव यारी रखो यारी रखो हिन क़ुरान सां इश्क कर हिन क़ुरान सां मोहब्बत कर हिन क़ुरान सां हेरे मारे निहार हे सादरो लटो आहे सादरो लटो हिन कबूलन वारी बाज़ार मां वठो रहीमाबाद जी बाज़ार मां वठो जंगल जी बाज़ार मां वठो 70 रुपए वाल मस मिलंदो कपड़ा त ॿिया बि खणो हे भी कपड़ो हेॾे तक हे भी कपड़ो हे भी कपड़ो हिन कपड़े के जुमी न दीबी हिन के जुमी न दीबी हिन के जुमी न दीबी। अरे सादे लटे कुरान सां इश्क कयो आहे कुरान सां भाकुर पातो तई जुमिन जे लाइक़ बणियो आहे। मां खणा हज़रत सयाफिल अल्लाह वरायो साहब खड़े ॿियो खड़ी जेको कुरान मजीद खणंदो अवल सादे लटे खे चुमियो ॾींदो इन माना सादे लटे इश्क कयो आहे कुरान सां जुमिन जे लाइक़ बणियो आहे। वो जे अमीर शरीफ पोड़े नौजवान कदागर बादशाह इन सां इश्क कयो दुनिया में भी जुमिन जे लाइक़ दुनिया में भी इज्जत वारो अखि बूटीनो कब्र में भी इज्जत वारो क़यामत वारे ॾींहुं रब जे आॾो भी सुरखरू बणजी इज्जत वारो बणबो हिन जे सदके जो खिलंदो जन्नत जे माड़नि में रवानो थी वेंदो। तो असांखे छा थियो आहे हिन जी दामन छॾी आहे चांदनीअ जी हयाती मिली हेॾे तक चांदनीअ जी हयाती मिली आकर वॾाई सीट तकब्बुर गुरूर गिरेबान हिते खुलियो पियो आहे बां कबूलनि में हिते थी हले मां 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 हे गोठ मुंहिंजो हे बनी मुंहिंजी हे बच्चा मुंहिंजा हे भाइर मुंहिंजा हे दोस्त मुंहिंजा हे सभु मुंहिंजा मामा लाथिया क़ुरान में तो जहिड़े छाते वॾाई कई थी अथी छा पंहिंजो त कुझु बि न थी। अरे तूं त एॾो सुञो आहे एॾो बींगो आहे एॾो मोहताज आहे ॿियो त ठहियो हे पीअण वारा पाणीअ जा ढुक भी पाञा नथी जेतो या भी मां रब जे ज़ात जी करम नवाज़ी थी ए पांजो पानी पांजो ॻाल्हाए के ॾिनो आहे उन जी महिरबानी
तड़ी तो जया अयो अन्नास अदा गाला है ना या अयो अन्नास अंतुमुल फुकरा इल्लल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। ओ पूरी दुनिया जा इंसानो नबियो जो वलियो जो गौसो जो कुतबो जो अक़ताबो जो अब्दालो जो जे तो ता सारे जो सारा मुझे दर्जा पे ना रहो तजण वारो दातार केरा चलो दादे चलो जण वारो केरो यदि तू मां पेनु वडाई छाते कया तकबर सीग छाते कया अरे अजो पाण जे के समझो ही न था सुबह वो दी थी कुरान तो चवे अजवाने खोलिया कुरान पाक जदो कल्ला इज़ा बलगा तितरा किया वकीला मन राक वज़न्ना अन्नहुल फ़िराक वल्तफ़त साक़ बिस्साक़ इला रब्बिका यौमइज़िनिल मसाक़। इन पेरन जे नानमो साह निकरण शुरू थींदो उन्हीं ॾींहं ते अबू अम्मा बच्चा ॿार ये दोस्त मथो वेठा हूंदा कॾहिं निहारींदा चई पेर ठरीअस अरे पिनियूं ठरीअस हाणे इजकीअ ते ॾिकी थी अचेसि याम जुदाई कई तॾहिं तो चए फलौला फलौला इज़ा बलगतिल हुलूम चिमा साव मेराए इन निड़गुट में फसाया केरा जेको इन निड़गुट मो साव पार कदी देखा रही बसी हिदकीयते हिदकी अखड़न मो गोरा प्या करनस इने मारे तक ओ साने लिखे अपने को जुदाई दी थेस तड़ी तो रोए अजू जिंदगी जी और रफीक घरवारी बेवाए पर बस तड़ी तो रोए अजू नमला नमला बचड़ा यतीम थी नस तड़ी तो रोए कुरान में चईना रोए भी तो मां के इलाज भी तो करे सिमला को चवे छा तो ये सुमरे जी गाल कोने खुदा जो कुरान सिमला को चवे छा तो चई जय तो अली एरे तक लिखो बेवा अख पट बुध कुरान जय तो अली आमलो सालिहन फीमा तरकतु कल्ला इन्ना कलिमतुन हुवा काइलुहा व मिन वराइहिम बरज़खुन इला यौमि युबअसून। सईमा कुछ न क्यों माए मोहलत मिले इजाजत मिले विधि मिले इनके वण तो लाए त किननी न चढ़िया अरे हेठ लो ओए ला अली आमल सालिहन फीमा तरक्तो कल्ला इन्ना कलिमतुन हुवा काइलुहा व मिन वराइहिम बरज़खुन इला यौमि युबअसून।
न करे सके मोहलत दे इजाजत दे कुछ त करे अचा तरी त साईं चांदे साईं रहमतुल्लाह ले कयो जदो करी जे की अजू कर ओ करी जे की अजू कर सुबानी ममाती ही दुनिया तम गुजरो अले हयाती रोए सकरात वारे दे नजर रखो अखरन माओ हंजू पयूं हर हारी तो असांजी लिखे अजो दुनिया में तो लॻई तॾहिं तो रोए चई मां हयाती गुज़ारियम कुछ न कमायम मोहलत मिले कुछ करे अचा अजो दुनिया में माल जी मोहब्बत में फाथा पियाऊं पनीअ जे कम में फाथा पियाऊं दुनिया के कचरन में फाथा पियाऊं कुरान तो चवे अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया यो माल या मिल्कियत या दुनिया के हयाती जो सिंगार कब्र जो सिंगार हशर जो सिंगार त जो रहमत वारो कुरान इन बिना चारो बानोड़े तो मरण वारे टाइम ते टे शयूं पयूं नज़र ईंदियूं घड़ियों टे केड़ियों अवल तके तो चवे अबो अम्मा बच्चा पार सब इते हुंदा हे दोस्त सब इते हुंदा बे नंबर ते रोई तो चवे हे बनी हे बंगला हे पैसा हे गाड़ियों इते होनियूं टे नंबर ते तो चवे हुजे को चीज को मासा कब्र में साण हले सीमा कुछ न क्यों लअली आमलो सालिहा सियाने मोहलत मिले अमल करे जा मस्जिदियूं ठाराया मदरसा ठाराया गरीबन यतीमन कमजोरन मिस्कीनन मोहताजन जी खिदमत क्या मथो वणंदी मिलंदी अॼु मोकल जा दर ई मां बंद करे छॾिया मां असीं बानो साईं कंदे लेटो पियो आहे अखरन मां गोड़ा गरमस हे जप खुशबू थी वेंदा ओ ये ज़बान शिकजी काकरे से लगनस जल्दी मोटिया बस मां खत्म करो अत कलाक थे तदर्श गया हम जवाब अल्लाह कयामत कलाक पाक बड़ा आलिम घना है अलहाज सुल्तान मंजना साहब ओए भी पोता तमा अर्ज पे में कुरान तो जे अमन हाज़ल लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़्क़ा अजीज करीब ये पानी मथो ठाई बैठा सकरात वाले चप्पा खुशबू हुआ ज़बान खुशबू दी अमन हाज़ल लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़्क़ा बल लज्जू फी उतून व नुफूर कि मां सकरात वारे रिज़्क़ रोज़ी बंद कया आए कामों के खेता कटा जेको खारण वारा बलुकमा त खाराए दिखारे
कि मां सकरात वारे जी रिज़्क़ रोज़ी बंद कई आए तामों के ताकत ये को पीण वाला ए पानी जा पटुक पियारे ॾेखारे मिस्रन जा पानी ठाहियूं वेठा हूंदा चिमचिन सां वात में विझंदा पर जे बेपरवाह नथो घुरे त पासन मां बि पानी वही थो वञे अरे इहा थी हयाती जिते तकबुर कयो थी इहा आहे हयाती जिते गुरूर कयो थी इहा थी हयाती जिते मामा लाथी थी अल्लाह जो नालो अथव आकड़ छॾियो वॾाई छॾियो सीख छॾियो तकबुर छॾियो हिन क़ुरान ने अचो मुंहिंजो नूर था फरमाए कहिड़े टाइम ते बाने खे सकरात लॻंदी आहे पुट जिस्म में एॾो दर्द थींदो आहे ॼणो बाने खे को खजीअ जा सूआ पियो ठुमे तकलीफ़ थिए ईअं जिस्म में दर्द हूंदो साह मुंझंदो अखियुनि मां लुड़क पिया गरंदा वात कौड़ो थी वेंदो जो बाने हयातीअ में एॾी कौड़ाण कॾहिं चखी कोन्हे का वो रोए तो इलाज तो करे अरे कुछ न वणंदी हे रोइण जो जहां रो हाणे रोइण जो मकाम फल यलहकू कलीला कलीला वलियबकू कसीरा रोइण भी मां लई आती रो चई दुनिया में रो घणो खिलो थोड़ो जॾहिं बानो तो रोए अखियुनि मां ॻोड़ा था गरण इलाज तो करई मिंथा तो करेसि सही मां गुनाहनि जो ढेर खणी पहुतो माफ़ीअ जो तलबकार रब तो जे नज़र तकियो हथ ते जवानी रोए तो हेठो मांखे ॾिठो अथई चई सईं अन ॾिठे तो टिजई चई तव्हां जो वल मन ख़ाफ़ मक़ाम अरबी जन्नतान फबई आला ए रब को मां तो गज़बा मां जन्नत जो मारियो त्यारी इन्हनि जे लाइ करायो तम जेके माखो था टिजन दिल में खौफ जे त कंहिंजो ॻाल्हाए दिल में डप जे त कंहिंजो